नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां खबर ॾींदा हलूं त दारावाण भरसान अलजनत मॉडल स्कूल सखर में साइंसी आर्ट एग्ज़िबेशन फेस्टिवल प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें ज़िंदगी सां वास्तो रखंदड़ शयुनि जी ॼाण स्कूल जे मुख़्तलिफ़ क्लासनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणी रोज़ानी इस्तेमाल खां पोइ ज़ाया थींदड़ प्लास्टिक जी बोतलनि ऐं ॿियनि शयुनि खे ॿीहर निहायत बहितर नमूने सां इस्तेमाल करण जा अमली अंदाज़ पेश करे स्कूली शागिर्द ऐं शागिर्दाणी ज़हनी तख़लीक़ ऐं सलाहियतनि जी उॾाम जा ख़्याल वठंदे माहौलियाती तहफ़ुज़ बाबति शऊर उजागरण समेत मुख़्तलिफ़ शयुनि मां ठहियल मॉडल स्टॉल ते ख़ूबसूरती सां सींगारे संवारे फेस्टिवल में नुमाइशी मॉडल्स वसीले घरेलू हुनर, बिजली जी बचत, साइंसी मॉडल वसीले आगाही पैदा कई। भरपूर नमूने सां फेस्टिवल में हिस्सो वठंदड़ महिमाननि ऐं वालिदिन खे ॼाण ॾिनी। आयल महिमाननि जा अलजनत मॉडल हाई स्कूल सखर जे शागिर्दनि खां रखियल शयुनि बाबति सख़्त सवालनि जा जवाब कया विया, जंहिंजा शागिर्दनि दुरुस्त जवाब ॾेई महिमाननि खां दाद हासिल कई। इन मौके ते रीजनल डायरेक्टर रजिस्ट्रेशन ऑफ प्राइवेट इंस्टीट्यूट सखर रुखसाना शाहीन मंगने जो अलजनत हाई स्कूल सखर जे प्रिंसिपल उस्तादनि सां गॾु शागिर्द ऐं शागिर्दाणी जी महिनत खे सारायो। ख़ासि तौर ते शागिर्द ऐं शागिर्दाणी खे मुस्तक़बिल जो रोशन सितारो करार ॾिनो। उम्मीद ज़ाहिर कंदे चयो त अलजनत मॉडल हाई स्कूल सखर जा उस्ताद अञा वधीक महिनत कंदा ऐं हितां जे शागिर्द ऐं शागिर्दाणियूं मुल्क जो नालो रोशन कंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।